नाज़रीन, सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पाकिस्तान जे दिहाड़े ते कायद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। ॿिन्ही पारां मज़ार कायद ते गुल रखी दुआ करे महिमाननि जे बुक में तासुर लिखिया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सैयद इमरान इस्माइल चयो त अॼुकल्ह ज़मीर जे जागनि ऐं सुम्हण जा ॾींहं अची विया आहिनि। संदसि चढ़ो त इत्तेहादनि जो हक़ आहे उहे जंहिं तरफ़ वञनि। गवर्नर सैयद इमरान इस्माइल चयो त सदर हुकुम कंदो त गवर्नर राज लॻाईंदा। हिन वक़्तु गवर्नर राज लॻाइण वारी सूरतहाल नाहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बेतमादी रिथ कामयाब थींदी। हुन बेतमादी रिथ सां मुल्क खे नुक़सान न थींदो। संदसि चढ़ो त जॾहिं शहीद बीबी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश थी त कुझु ॾींहं अंदरि वोटिंग कराई वई। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कंदा हलूं पिया। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पाकिस्तान जे दिहाड़े ते कायद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। ॿिन्ही पारां मज़ार कायद ते गुल रखी दुआ करे महिमाननि जे बुक में तासुर लिखिया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु गवर्नर इमरान इस्माइल चयो त अॼुकल्ह ज़मीन ते जागण ऐं सुम्हण जा ॾींहं अची विया आहिनि। संदसि चढ़ो त इत्तेहादनि जो हक़ आहे उहे जंहिं तरफ़ वञनि। गवर्नर सैयद इमरान इस्माइल चयो त सदर हुकुम कंदो त गवर्नर राज लॻाईंदा। हिन वक़्तु गवर्नर राज लॻाइण वारी सूरतहाल नाहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त बेतमादी रिथ कामयाब थींदी। हुन बेतमादी रिथ सां मुल्क खे नुक़सान न थींदो। संदसि चयो त जॾहिं शहीद बीबी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश थी त कुझु ॾींहनि अंदरि वोटिंग कराई वई। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाकिस्तान जे दिहाड़े ते कायद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। ॿिन्ही पारां मज़ार कायद ते गुल रखी दुआ करे महिमाननि जे बुक में तासुर लिखिया विया। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो वधीक छा चवंदो मीडिया सां ॻाल्हाईंदे। बिल्कुल फराह सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध गवर्नर इमरान इस्माइल योम पाकिस्तान ते भी मार्च के हवाले सां कायद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल खे जेतोणीक ॿिन्ही हुकूमतुनि जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि पर जेको रवायती तरीक़ेकार उन मुताबिक़ गवर्नर इमरान इस्माइल खे वॾे वज़ीर इस्तक़बाल कयो ऐं भलीकार कई मज़ार कायद ते। जॾहिं योम पाकिस्तान जे मौक़े ते हाज़िरी भरण खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर पंहिंजा जेके तासरात आहिनि उहे पंहिंजा कलमबंद कया। जेको तासराती किताब आहे उन ते संदसि इहो चवणु हुयो त 23 मार्च 1940 खां पोइ ही मुल्क असां हासिल करे जेका मुंज़िम जदोजहद कई उन जे नतीजे में हासिल थियो ऐं हीअ मुल्क वॾी जदोजहद सां हासिल करण खां पोइ हाणे असां मथां ज़िम्मेदारी आयत थिए थी त न सिर्फ़ु हुन जी हिफ़ाज़त कयूं बल्कि मुल्क में जमहूरियती मज़बूती जे लाइ कमु करणु घुरिजे। असांखे पंहिंजे मुल्क में समूरनि मज़हबनि अक़ीदनि जे माण्हुनि जो एतिराम ऐं इज़त करणु घुरिजे। अॼु जो ॾींहुं पाकिस्तान जी सलामती जो अहद करण जो ॾींहुं आहे ऐं बानी पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना असांजे मथां ही मुल्क क़ाइमु करे न सिर्फ़ु असांखे आज़ादी ॾियारी बल्कि असांखे सुकून ऐं आराम वारी ज़िंदगी मुहैया कई आहे। हाणे असांजी ज़िम्मेदारी थिए थी हिन मुल्क जी हिफ़ाज़त कयूं। गॾोगॾु मीडिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही सिंधी वॾनि गवर्नर ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मुराद अली शाह जो चवणो त 82 साल अॻु असांजे वानी जेको अहद कयो उन सूरत में असांजो मुल्क पाकिस्तान वजूद में आयो ऐं वॾे वज़ीर इस्लामी मुल्कनि जा जेके वज़ीर ख़ारजा जेके इस्लामाबाद में तसिल आहिनि ख़ारजा वज़ीर ख़ारजा जी जेका कॉन्फ्रेंस जारी आहे उन ते खेनि भलीकार चई आहे। संदसि इहो चवणो त कश्मीर जे मज़लूम माण्हुनि जी तकलीफ़ खे हिन ॾींहं ते यादि करण जी ज़रूरत आहे ऐं हिन मुल्क खे आज़ादु थींदे 75 साल थी विया आहिनि ऐं खेसि यकीन आहे त मुल्क तरक़ी कंदो। मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब हुया। संदसि चवणो त एनकेएम सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जेके ज़रूरी कानून साज़ी जी जेका ज़रूरत आहे जीअं ते हुननि सिर्फ़ु ऐवान खे एतमाद में वरितो हो बल्कि जेके कानून साज़ी जे हवाले सां मुतालबा आया हुआ उन ते कानून साज़ी कई वेंदी ऐं संदसि कोशिशि इहा आहे कि जल्द सां जल्द बलदियाती इदारा जेके आहिनि उहे क़ाइमु थियनि ऐं उहे मज़बूत इदारा क़ाइमु हुजनि। संदसि चवणो त 17 नवंबर 2020 ते जेका आदमशुमारी थी हुई उन ते सिंध खे शदीद एतिराज़ हुया ऐं हिन एतिराज़ कंदे जेको आदमशुमारी खे रद्द कयो हुयो ऐं इलेक्शन कमीशन जी जेका डेडलाइन हुई बलदियाती चूंडुनि जे हवाले सां उन हवाले सां 69 में जेको लोकल गवर्नमेंट जो बिल हुयो उनखे असां मंज़ूर कयो ऐं गवर्नर उन ते एतिराज़ लॻाया उहे पिणु एतिराज़ विरोध करे हिन बिल खे ॿीहर पास कयो वियो। अहिड़ी रीति तहरीक अदम एतमाद जे हवाले सां वॾे वज़ीर खां सवाल कयो त संदसि चवणो त खेसि ते हिकिड़ो यकीन आहे त उहा कामयाबु थींदी ऐं चाहियूं था त मुल्क आइन मूजिबि हले। खेसि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तहरीक अदम एतमाद जे हवाले सां जॾहिं इख़्तिलाफ़ इहा तहरीक पेश थी त चंद ॾींहंनि अंदरि हुन वोटिंग कराई हुई ऐं अदम एतमाद जी जेका तहरीक आहे उन सां मुल्क खे को नुक़सानु न थींदो। गवर्नर जे सवालनि जे जवाब में बि मुराद अली शाह चयो त गवर्नर साहब दुरुस्त चवे थो त ईंदड़ जेको साल हूंदा उहो माज़ी जे सालनि खां बहितर साल हूंदा
गवर्नर सां मीडिया सां ॻाल्हि कई ऐं ॻाल्हि ॿोल कई ॾिसण दफ़ा क़ाइदनि जी दोस्त जो मुल्क खे हलायो चाहिनि था। अॼुकल्ह जाॻण ऐं घुमण जो मौसम आयल आहे ऐं हिन वक़्तु जेका इतिहादी जेका सूरत हाल आहे उनजी मर्ज़ी आहे तो कंहिंसां न थियनि ऐं असीं पंहिंजे फ़ैसिले ते अमल करणो पवंदो। सदर पाकिस्तान हुकुम जेकॾहिं कयो त 1 मिंट बि हू न लॻाईंदो ऐं सिंध में गवर्नर राज लॻाए सघे थो, पर हिन वक़्तु गवर्नर राज लॻाइण जी सूरत हाल न आहे। मीडिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं मज़ारी क़ाइदे जी हाज़िरी करी ऐं उन्हनि जा जेके गुलदस्ता हुया उहे बि रखिया ऐं पंहिंजा तासिर जेके उहे कलम थी। ठीक है, फराज कुरैशी वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।